नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर। क़ौमी असम्बली जो इजलास अॼु शाम 4 वॻे थींदो। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ जे एजेंडा शामिल। बेतमादी रिथ ते 152 मेंबरनि जूं सयूं थियल। रिथ पेश थियण खां पोइ 3 ॾींहंनि ताईं बहस जारी रहंदो। अवामी मफ़ादनि लाइ ध्यानु छिकायो नोटिस पिणु पेश कया वेंदा। हुकूमती इत्तेहादी ऐं अपोज़िशन जी मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी। काफ लीग जी क़यादत अॼु पार्लियामेंट लाजिस में MQM सां मुलाक़ात कंदी। बेतमादी रिथ ऐं ॿियनि मामलनि ते वीचारियो वेंदो। PDM तरफ़ां इस्लामाबाद में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो। जलसे जूं तयारियूं मुकमिल। जलसे खे PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान ऐं ॿिया अॻुवान ख़िताब कंदा। नून लीग जो महांगाई मार्च अॼु इस्लामाबाद पहुचंदो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ऐं हमज़ा शहबाज़ जी क़यादत में मार्च रवां। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो परॾेही ताक़तुनि जी मदद सां PTI जी हुकूमत किराइण लाइ साज़िश जो इल्ज़ाम। इस्लामाबाद में जलसे खे ख़िताब दौरान वज़ीर आज़म मुबैना धमकी वारो ख़त ॾेखारींदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त ॿार जे पैसे जी मदद सां हुकूमत तब्दील करण जी कोशिशि कई पई वञे। पैसो ॿार जो आहे, माण्हू पंहिंजा इस्तेमालु थी रहिया आहिनि। असांखे ख़बर आहे त कहिड़े हंधि तां दबाउ वधो पियो वञे। इहो इल्ज़ाम न, पर मूं वटि हिकु धमकी वारो ख़त मौजूदु आहे। केरु चाहे त ऑफ द रिकॉर्ड ॾेखारण लाइ तयारु आहियां। इस्लामाबाद में जलसे खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त मुल्क में माण्हुनि जी मदद सां हुकूमतूं तब्दील थींदियूं रहियूं आहिनि। भली हुकूमत या हयाती हली वञे, लुटेरनि खे माफ़ु न कंदुसि। परवेज़ मुशर्रफ मुख़ालिफ़नि खे NRO ॾेई मुल्क ते ज़ुल्म कयो। नवाज़ शरीफ़ जंहिंसां बि मिलंदो आहे मुल्की मफ़ादनि पटाईंदड़ मिलंदो आहे। नवाज़ शरीफ़ इमरान ख़ान वांगुरु मुल्क खां ॿाहिरि वञी फ़ौज ख़िलाफ़ु न आहे ॻाल्हाईंदो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो वज़ीर आज़म जी तक़रीर ते रद्द अमल। गुजरांवाला में जलसे खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त छा अमेरिका इमरान ख़ान जे मेंबरनि खे बाग़ी कयो। नवाज़ शरीफ़ वाहिद बालर आहे जंहिं लंडन में वेही हिक बाल ते 2 विकेट्स किरायूं। लाहौर जे फर जा समूरा पेरा बनी गाला सां मिलनि था। पंजाब में का बि मुक़ररी या बदिली करोड़ रुपयनि खां घटि न आहे थींदी। मनड़ वेझो रोड़ी केनाल में ॿुॾी वियल शाहरुख रहमानी जो लाश टोबन ज़रिए हथु कयो वियो। कलीमुल्ला बुढ़ो जो लाश जी ॻोल्हा जारी। रियासती वासी नौजवान जो मुबैना तौरु घर मां लाश हथ आयो। वाटसन मुबैना फ़ौत थियल नौजवान जे मड़ खे रियासती अस्पताल आंदो। ऐं जेकबाबाद में पुलिस तरफ़ां मुबैना मुक़ाबले दौरान जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार नादिर चांडियो जे कब्ज़े मां TT पिस्टल हथु कयो आहे।